अस्सलाम वालेकुम। जीअं त थका न्यूज़ सां गॾोगॾु आऊं आहियां ख़ुदि थकाई। जीअं त तव्हांखे अहम ख़बर आऊं ॿुधाईंदो हलां त सिंध जो मशहूरु अदाकार ऐं मज़ाहिया अदाकार आसिफ पहोर उर्फ गामू हिन फानी जान मां लाॾाणो करे विया, जंहिंजो जनाज़ो शिकारपुर जे चौक सां 1.5 साल खां पोयां कयो वेंदो ऐं ठतेवारी पुल जे एथां दफ़न कयो वेंदो। जीअं त अचो त हिते कुझु माण्हू बीठा आहिनि, इन्हनि खां पुछूं गामू जे बारे में त तव्हांखे गामू जो ॾुख आहे या तव्हांखे गामू जी ख़ुशी आहे। अचो जीअं त नाज़रीन हिते पेता आहियूं, पर हीअ हमर आहे, हिन जी ख़बर कोन्हे, हीअं पियो करे अलाए। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। अदा इहो सिंध जो मशहूरु अदाकार इहो गामू के जेको मज़ा गानो आऊं ॿुधाए कोन, गाना आऊं ॿुधाए कोन। अरे गानू न पोइ गामू हुन फानी जान मां लाॾाणो करे विया, उनजे मरण जो तव्हांखे दुख आहे या ख़ुशी आहे? कहिड़ो गानो? लॻे थो कि चए त पई हल। अरे गामू अरे जेको गंजो ओ यो गंजो तो वांगुर। हा मूं वांगुर गंजो ऐं छा थियोसि? मरी वियो मरी कहिड़ो आवड़ा माई तुम्हारो बि मरी वियो, अञा ताईं कोन आयो आहे। अरे मरी वियो न, लाॾाणो करे वियो हिन दुनिया मां। हाणे वाके हलो लाॾाणो करे वियो, तव्हांखे हुनजे मरण जो दुख आहे या ख़ुशी आहे? मूंखे बस मूंखे तो रुआई वॾो दुख आहे, वॾो। जीअं नाज़रीन तव्हां ॾिसो पिया गामू जे मरण जो, हिनखे तमामु वॾो दुख आहे। जीअं हमरा ॻाल्हि ॿुधी आहे, माना हिन जो रुअण झलजे। बस न रो। ऐं गामू जे कुझु को शान में के लफ़्ज़ के असांखे कुझु ॿुधाए भला। असांजो भलो दोस्त, असां नंढे हूंदे कॾहिं कुटंदासीं। बस हिकिड़े ॻोठ जा हूंदासीं, हिकिड़े पाड़े जा हूंदासीं, ॿेर गॾु चोराई कंदासीं। अरे हा बस कुझु ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइजोसीं। ऐं नंढड़ो हूंदो त लोड में पियो हूंदो त पाण मूंखे लोॾींदो। मागे डिजारींदो पोइ तोखे याद न मूंखे बि रुअण थो अचे। कुझु ॿ लफ़्ज़ ॿुधाए। छा लफ़्ज़ ॿुधायां यार? असां ॿई नंढे हूंदे गॾु कुॾंदा हुआसीं। जेकर नाज़रीन तव्हां ॾिसो हिनखे तमामु घणो दुख आहे। अचो त हेॾा हिकिड़ो हमरा ॿियो बीठो आहे, वरी हिन खां पुछूं। अचो हेलो अदा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा इहो सिंध जो मशहूरु अदाकार इहो गामू जंहिंजा दिरामा बेरामा तूं ॾिसंदो आहीं न, इहो हिन फानी जान मां लाॾाणो करे वियो, हिन जो तव्हांखे दुख आहे या ख़ुशी आहे? गामू कहिड़ो गामू अॼु सुञाणो ई कोन गामू खे। हारा भरा मथे में सूरज जी तो आईं केर? गामू जेको अदाकार ई तो कोन सुञाणो। बाबा परे थी आईं केर तो विया सुञाणा ई कोन। कहिड़ो गामू? हले त हले छो एॾो जज़्बाती आख़िर को मसइलो छा आहे ॿुधाए? बाबा असीं पंहिंजी पाण परेशानी में बीठा आहियूं, सो हरा भरा असांखे मथे में सूरज जी था। परेशानी कहिड़ी परेशानी ॿुधाए? यार छोरो रुसी वियो आहे, इन जी परेशानी में बीठा आहियूं। अच्छा माना छोरो रुसी आहे? हा। अच्छा तूं माना छोरे लाइ कई आहे? जी। अच्छा ॾिसो त अॼुकल्ह जे माण्हुनि जो हाल। बसि जीअं त अदा तव्हांजी वॾी महिरबानी। जीअं त अदा असां हथु कया आहियूं हिते छोरे अॼु पिता, जीअं त अदा कैमरामैन सां गॾोगॾु आऊं आहियां ख़ुदि थकाई, ऐं असांखे इजाज़त ॾींदा। वरी इंशाअल्लाह मिलंदासीं के ॿिए मौज़ूअ ते। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।